अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठूर वाला मौजू क़लाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जी ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। मोहबत नफ़रत हिक ई दिलि में थींदी आहे। मोहबत नफ़रत हिक ई दिलि में थींदी आहे, बसि अहसास बदिलजी वेंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जी ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। कुझु माण्हू मोहबत खां वठी नफ़रत ताईं कंहिं बि कुझु माण्हू मोहबत खां वठी नफ़रत ताईं कंहिं बि जज़्बे में मिलावट कोन कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। मोहबत नफ़रत उन्हनि जी दर्सगाह हिक ई आहे। मोहबत नफ़रत उन्हनि जी दर्सगाह हिक ई आहे। मोहबत ऐं नफ़रत गॾु ई शुरू थींदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। तनक़ीद बराए तनक़ीद न करणु घुरिजे, तनक़ीद बराए सिलाह करणु घुरिजे। तनक़ीद बराए तनक़ीद न करणु घुरिजे, तनक़ीद बराए सिलाह करणु घुरिजे। इंसानियत आहे कमज़ोरी कोन सम्झंदा आहिनि, कुझु माण्हू हर कंहिंजो एतिराम कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। मोहबत ही जो मोहबत में टियों अची वियो त मोहबत ही जो मोहबत में टियों अची वियो त कुझु माण्हू उन टे खां नफ़रत कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। कुझु माण्हुनि खे मोहबत जो शौक़ु कोन हूंदो आहे। कुझु माण्हुनि खे मोहबत जो शौक़ु कोन हूंदो आहे, पर मज़मून नज़म शाइरी मोहबत जी कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि। नफ़रत जो गवाह कोन मिलंदो आहे। नफ़रत जो गवाह कोन मिलंदो आहे। मोहबत जा माण्हू सबूत घुरंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे माण्हू बदिलबा कोन आहिनि, बसि उन्हनि जे ज़िंदगीअ में असां खां बहितर माण्हू अची वेंदा आहिनि।